तंगवाणी अदालत का हाज़िरी बाद मोटरसाइकिल जरिए वापस घर ईंदड़ मल्क बिरादरी के मानन जो कार सवार हथियारबंद ने अगु ॾेई तंगवाणी घोसपुर लिंक रोड ते कार के टक्कर से मोटरसाइकिल के किराइण बाद हथियारबंद सीधी फायरिंग करे मोटरसाइकिल सवार जावेद मलिक और बाबन मलिक के थर ते कतल करे कार छड़े फायरिंग कंदा फरार थी विया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंध पहुंची कार के पंहिंजी तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ लाशन के अस्पताल मुंतकिल कयो। ज़रूरी कार्रवाई बाद लाश घर पहुंचण ते कोराम मची वियो। इलाइक़े के ज़रिए मामले ॼाण मूजिबि वाक़ियो चोलियाणी ऐं मल्क बिरादरी में हलंदड़ पुराणे तकरार तां पेश आयो आहे। धुरनि जे हलंदड़ झेड़े में हिन वक़्त ताईं 5 ॼणा क़तल थी चुका आहिनि। ताज़े वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो जॾहिं त वाक़िए सो इलाइक़े में सोग छायल आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़।